नाज़रीन, सॼे मुल्क जी उमरकोट के अवाम ऐं साफ़िन पेट्रोल क़ीमतुनि में इज़ाफ़े वारे हुकूमती फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। तफ़सीलनि लाइ पेश आहे इलियास थरी जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं उमरकोट के कारोंजर चौक ते, जिते पेट्रोल के क़ीमतुनि जी मालूमात वठंदासीं त मौजूदा हुकूमत जेके पेट्रोल के क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो आहे, जंहिंजे नतीजे में उमरकोट के मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप्स से पेट्रोल फ़ी लीटर 101 खां 103 रुपयनि ताईं विकिरो थी रहियो आहे। अचो त सार्फ़िन खां मालूम करियूं उहे क़ीमतुनि जे वधण वारे इन अमल ते छा था चवनि। तेल चढ़ी असां मिस्किन माण्हू असीं रुली विया आहियूं। असीं बचन जी करूं हिते असीं तेल में ॿधिया पिया आहियूं। अहिड़ी असांजी हालत थी हाणे हिन खां असीं मरण बि असां हाणे छा कंदासीं। असीं मिस्किन माण्हू असांजी अहिड़ी हालत थी बेरोज़गार थी विया आहियूं। न असांखे धंधो को करण ॾियनि था, परेशान लॻिया वेठा आहियूं। साईं इहो नाइंसाफ़ी आहे। असांखां पेट्रोल 77 मञा 103 रुपया लीटर ॾियो। हाणे असीं छा करूं। किरायो जेको माण्हू चवनि था 77 रुपया लीटर आहे, बाक़ी किरायो ॾियनि को था न। जेको आहे किरायो उहो ॾींदासीं। ॾाढो महांगाई कई छॾी आहे पेट्रोल जी। 103 रुपया तेल ऐं 105 रुपया तेल। यार एॾो ज़ुल्म ॾिठो किथे। जे चऊं था ते असां वटि तेल आहे कोन। इहो कहिड़ी शराबत आहे। असांखे ज़ुल्म मिस्किन खां जे चऊं था अॻे वधायो छो आहे, असां वटि तेल आहे कोन। इहो वरिती था ॾियनि ऐं जे घटाइनि था तेल असांखे ॾियनि कोन था। चवंदा अॼु आहे कोन, सुबुह जो रेट थिए पोइ ॾींदासीं। ऐं जे वधे थो त मिंट में वधाए छॾनि। चिंची वारा केॾां वञनि मज़ूर माण्हू जेको चढ़ंदा उहो चवंदा बाबा 50 रुपया छो था वठो, 30 रुपया छो था वठो। हाणे असां मज़ूर माण्हू केॾां वञूं। ज़ाहिर आहे हाणे इहो हर शइ हले थी न, हिन में रुगो तेल न को हले न। हिन अपील था कयूं गवर्नमेंट खे कुछ ख्याल करे आवाम जो। जी, अवां उमरकोट वासियुनि जा तासरात ॿुधा। इलियास तरी, मेहरान टीवी, उमरकोट।